हाफ़िज़ सनाउल्लाह जो जेको मौज़ू हो उहो जुमे जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ हो। ॾिसो अल्लाह ताला असांजे मथां केॾा अहसान कया, केॾियूं नेमतूं कयूं। अल्लाह तबारक व तआला असांखे नबी ॾिनो त नबियनि जो सरदार ॾिनई। छा असांखे नबी ॾिनो त नबियनि जो सरदार, ऐं नबी वटि जेको मलाइक वही खणी अचे थो उहो बि मलाइकनि जो सरदार यानी हज़रत जिब्राइल अमीन। ऐं जंहिं नबी ते किताब नाज़िल थियो कहिड़ो, असांजे नबी जे मथां किताब कहिड़ो नाज़िल थियो? क़ुरान मजीद, उहो किताबनि जो सरदार। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे भलारा महीना नसीब फरमायो, भलारो महीनो नसीब फरमायो। उहो भलारो महीनो महीननि जो सरदार यानी रमज़ान शरीफ़, उहो महीननि जो सरदार आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे ॾींहुं अता फरमायो, उहो ॾींहंनि जो सरदार। उहो कहिड़ो ॾींहुं आहे? जुमुअतुल मुबारक, ॾींहंनि जो सरदार आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे राति अता फरमाई, उहा रातिनि जी सरदार आहे, उहा लैलतुल क़दर आहे। तो अल्लाह जा एॾा अहसान आहिनि असांजे मथां। अल्लाह तां असांखे बार बार ही मौक़ा ॾिना आहिनि कि ए बानो, जेकॾहिं तव्हां खां लग़्ज़िशूं थी वियूं आहिनि, इंसान आहियो, तव्हां खां गुनाह थी विया आहिनि, हाणे तव्हां पिशेमान आहियो, त पोइ छा कयो? ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां नाउमेद न थियो, बल्कि इन भलारनि ॾींहंनि महीननि रातियुनि में अचो ऐं अल्लाह खां तौबा ताइब थियो, अल्लाह खां माफ़ी वठो। अल्लाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां खां गुनाह थी विया आहिनि, मुंहिंजे दर ते आया हो हिन भलारी राति जो वास्तो ॾेई करे, त पोइ आउं तव्हांजा सभु गुनाह माफ़ फरमाईंदुमि। पर छा आहे, इन रातियुनि जो, इन ॾींहंनि जो, इन महीननि जो असांखे क़दुरु करिणो आहे। ॾिसो बनी इसराईल जे मथां अल्लाह ताला नेमत कई, उन्हनि नाफ़रमानी नेमत जी कई, उन्हनि नेमत जी क़दरदानी न कई, त पोइ अल्लाह ताला उन्हनि जे मथां अज़ाब मोकिलियो, दुनिया में उन्हनि खे ग़रक़ कयो, उन्हनि खे सज़ा ॾिनी। जेकॾहिं असां इन नेमतुनि जा शुक्र न कंदासीं, नाशुक्री कंदासीं, यानी उन नेमत जे मथां अमल न कंदासीं जेको असांखे हुकुम मिलियो, असां अल्लाह जी इबादत न कंदासीं, छो त शुक्र जो मतिलबु छा आहे? शुक्र सिर्फ़ु ज़ुबान सां न, बल्कि इबादत सां बि शुक्र करे सघूं था अल्लाह जो। त पोइ असां इबादत कयूं। जेकॾहिं असां इबादत जे ज़रिए अल्लाह जो शुक्र न कंदासीं या हुकुम जी तामील जे ज़रिए शुक्र न कंदासीं, त पोइ यादि रखिजो अल्लाह ताला हिन दुनिया जे अंदरि इज्तिमाही तौरु मुस्लमाननि जे मथां अज़ाब कोन मोकिलींदो, छो त अल्लाह जो वाइदो आहे मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीह। जेकॾहिं अवां में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हुजनि हा न, त पोइ आउं अज़ाब मोकिलां, लेकिन अवां जे अंदरि रसूलुल्लाह मौजूदु आहिनि, उनजे करे अवां खे दुनिया जे अंदरि इज्तिमाही तौरु अवां खे अज़ाब न ॾींदुमि। लेकिन यादि रखो क़बर ऐं आख़िरत में असांखे अज़ाब थींदो, जेका असां अल्लाह जी नेमतुनि जी नाशुक्री कंदा। अल्लाह ताला